अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिकु तमामु बहितरीन सिंधी टेली फिल्म शूट थी रही आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन फिल्म में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह, मुमताज़ खासकेली, ज़फ़र खोखर, इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन फिल्म जा डायरेक्टर आहिनि मुमताज़ खासकेली ऐं ज़फ़र खोखर। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी फिल्म आहे सिंध TV चैनल जे लाइ तयारु थी रही आहे। दोस्तों ही फिल्म ईद उल अज़हा ते रिलीज़ कई वेंदी सिंध TV चैनल ते। दोस्तों हिन फिल्म जो नालो अञा ताईं ज़ाहिर कोन कयो वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे तमामु जल्द ॿुधाईंदुसि त हिन फिल्म जो नालो छा आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।